अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु आहियां जो मेज़बान मेराज हबीब। कराची में शुरू थियल लिसानी फ़सादनि वारी सियासत नेठि काल कंहिं हद ताईं ढरी थींदे नज़र आई आहे। सिंध हुकूमत ऐं जमायत इस्लामी में कामयाब ॻाल्हियुनि बाद जमायत इस्लामी सिंध असेंबली ॿाहिरां 29 ॾींहंनि ताईं जारी रहंदड़ धरणो पिणु ख़त्म करण जो ऐलान कयो। अचानक सां इहो कारो कानून बि सही थी वियो, जंहिं ख़िलाफ़ जमायत इस्लामी 29 ॾींहं सिंध असेंबली ॿाहिरां मौजूदु रही। उन दौरान उन ग़लीज़ बैनरनि खां वेंदे नफ़रत पखेड़ींदड़ ॿोली जो बि इस्तेमालु कयो। न सिर्फ़ु एतिरो पर काल्ह ई वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह MQM जे ज़ख़्मी MP जे घर पहुतो ऐं अमीनुल हक़ सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल पिणु थी, जंहिंमें पिणु इतफ़ाक़ कयो वियो त शहर में लिसानी नफ़रत पखेड़ींदड़ सियासत न कई वेंदी। जेका शुरूआति 2 महीननि खां कराची में हिकु भेरो ॿीहर शुरू थी हुई, उहा काल्ह कंहिं हद ताईं पंहिंजी पुॼाणी ते पहुती आहे। हाणे पीपल्स पार्टी, जमायत इस्लामी ऐं MQM हिक पेज ते अची विया आहिनि। उन ॻाल्हि मां वाज़िह थिए थो त जिन वटि रिमोट कंट्रोल आहे, उन्हनि जो दबाउ हो त मामलनि खे कीअं हिक ॾींहं में ई सिधो कयो वियो। हालांकि अॼु जमायत इस्लामी खे सॼे शहर अंदरि धरना ॾियणा हुया ऐं काल्ह MQM खे कराची अंदरि कारो ॾींहुं मल्हाइणो हो। जीअं माज़ी में वाज़िह तौर ते असांखे नज़र आयो आहे त MQM जो जंहिं वक़्तु शहर में कारो दौर हो, उन वक़्तु बि हू ज़हर आलूद ॿोली ॻाल्हाईंदा हुआ ऐं उन वक़्तु शहर में जंहिं वक़्तु दहशतगर्दी जारी हुई त उन वक़्तु बि MQM ऐं पीपल्स पार्टी इत्तेहादी हुआ, पर सभ खां वधीक नुक़सानु सूबे जे अवाम खे ई थींदो हुयो। नफ़रतूं फैलाए सूबे जे अवाम खे हिक ॿिए खां परे बि रखियो वियो त साॻियूं ई पार्टियूं उन मामले मां फ़ाइदो बि वठंदे नज़र ईंदियूं आहिनि। पार्टियुनि खे सियासी फ़ाइदा थिया पर भोॻियो सूबे जे अवाम आहे। हिकु भेरो ॿीहर जेका नफ़रत जी सियासत शुरू कई वई हुई, उहा काल्ह कंहिं हद ताईं असांखे नज़र आयो त हिकु भेरो ॿीहर पुॼाणी ते पहुती आहे, पर उन दौरान केतिरा ई सवाल जेके जीअं जो तीअं मौजूदु आहिनि। सिंध हुकूमत पारां जेको कानून आंदो वियो, उहो सिंध हुकूमत जो इख़्तियार आहे, छो त सूबे में सभ खां वॾी पार्टी पीपल्स पार्टी आहे। उन कानून ते जिते उन कानून ते ॻाल्हाइणु घुरिजे हा, उन ते इख़्तिलाफ़ करणु घुरिजे हा, उन जी जाइ ते आख़िर कहिड़ा कारण हुआ जो नफ़रतूं फैलाइण जी कोशिशि कई वई ऐं लिसानी ॿोली इख़्तियार कई वई। उन सां गॾोगॾु आख़िर अहिड़ो छा थियो जो अचानक सां उहो कारो कानून अॼु सही थी वियो, दुरुस्त साबित थी वियो, उनखे सभु अछो कानून पिणु सम्झनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु MQM पारां जेको 3 ॾींहं एपिसोड ॾेखारियो वियो, छा उहो जमायत इस्लामी जे धरणे वारी जेका सियासत हुई, उन जे रद्द अमल में ॾेखारियो वियो त जीअं हू बि पाण खे ॻणाए सघनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी ते बि केतिरा ई सवाल उथनि था, आख़िर कहिड़ा कारण आहिनि जो उन्हनि पारां जेका ॿोली इस्तेमालु कई वई, उहा हिकु भेरो ॿीहर ठाह तरफ़ अची वई ऐं असांखे हिकु भेरो ॿीहर सभु पार्टियूं हिक पेज ते नज़र अचनि थियूं। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे नामियारा तजनिगार आहिनि नसीर मेमण साहब। नसीर साहब, वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो ज़रा जेका ही शुरूआति असांखे हिकु भेरो ॿीहर थींदे नज़र आई, बुनियादी तौर ते थियण त ईअं घुरिजे हा, उन कानून ते ॻाल्हायो वञे हा, उन कानून ते एतिराज़ वारिया वञनि हा, उन कानून जी शिकुनि ते ॻाल्हायो वञे हा, पर असांखे कराची अंदरि हिकु भेरो ॿीहर जमायत इस्लामी ऐं MQM जी लिसानी सियासत नज़र आई आहे। अव्हां कीअं पिया ॾिसो इन सॼी सूरत हाल खे? ॾिसो, हाणे पहिरें त हिकिड़े मिंट में थोरो आइनी पोज़ीशन खे सम्झी वठूं। छो त बुनियादी तौर ते फ़ैसिलनि या जेके बि इन क़िस्म जा मामलनि जो तइवीन कंदो आहिनि, छो पहिरें आइन में ॾिसूं छा आहे। आइन में मकानी हुकूमतुनि जे हिसाब सां रुगो हिकिड़ो जुमिलो इन क़िस्म जो आहे त उहे माली ऐं इंतिज़ामी तौर ख़ुदि मुख़्तार मकानी हुकूमतूं हुजनि, इन क़िस्म जी ॻाल्हि कयल आहे। ऐं उन खां पोइ जेकर तव्हां वञो, जेके इस्म आहिनि, खाता आहिनि, उन्हनि जूं 2 लिस्टूं आहिनि आइन में। हिकिड़ी वफ़ाक़ी हुकूमत जा खाता आहिनि, हिकिड़ी काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जा आहिनि ॿिया। उनमें किथे बि मकानी हुकूमतुनि जो अलॻि सां कंहिं क़िस्म जो उनमें का यानी शेड्यूल मौजूदु न आहे त भला मकानी हुकूमतुनि में छा हूंदो। वफ़ाक़ ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो आहे ऐं आइन चए थो त जेके इन्हनि लिस्टुनि में न आहिनि से ख़ुदा सां सूबनि जा खाता आहिनि, सूबनि जे दायरे इख़्तियार में अचनि था, जंहिंमें कानून साज़ी सूबा करे सघनि था। त मकानी हुकूमतूं त शुरू खां वठी सूबाई हुकूमतूं वटि रहियूं आहिनि ऐं विच ते मुशर्रफ हिकिड़ो जुगाड़ कयो जंहिंमें इहे वफ़ाक़ी हुकूमत जे हवाले थियूं। अदरवाइज़ इहो सूबाई खातो आहे, फ़ैसिला सूबनि जूं असेंबलियूं कंदियूं ऐं हर सूबो पंहिंजे हालत में हाणे कंदो। इहो हुनजो राइट आहे। जेका हुकूमत वेठी आहे आइनी तौर हुनजो इख़्तियार आहे त उहा कहिड़ो मॉडल मुनासिब सम्झे थी सूबे लाइ आणण जे लाइ। मुखालिफ़ धुर वटि ज़ाहिर आहे मुखालफ़त करण जो ऑप्शन हमेशह आहे, पर उन लाइ बि हिकिड़ा तरीक़ा आहिनि त तव्हांखे आइन जे हदुनि में रहंदे असेंबली जा फ्लोर आहिनि, तव्हां उते तरमीमूं पेश कयूं। जीअं वक़्तु पंहिंजे मर्कज़ी हुकूमत में छा थींदो आहे, वफ़ाक़ी हुकूमत में हींअर कई बिल पास थिया आहिनि जंहिं ते सूबनि खे एतिराज़ आहे, सूबा मुखालिफ़ धुरनि में ख़ुशि न हुई, पोइ उहे बिल पास थी विया, बसि थी विया त उहो कानून थी विया।
हाणे उनजे लाइ इहो कोन्हे त पोइ रोज़ हिकिड़े हिकिड़े चौक ते धरना वेठी आहिनि मुखालिफ़ ज़रूरत आहे फलाणे कानून ते धरना पूरा थिया छो त ॿिए ते हणूं हिते हिकिड़े जंहिंमें 30 कानून पास थिया आहिनि उहा वफ़ाक़ी हुकूमत जेका सूबनि खे कानून साज़ी ठीकु करण लाइ संघ खे हिन मामले ते ॾस पई ॾिए उन हिकिड़े ॾींहं में 30 बिल पास कराइनि जेके हुननि मेंबरनि पढ़िया ई कोन सो मजमूई तौरु कानून साज़ी सां हिकु मस्करी थी विया आहिनि मुल्क में त सिंध जे अंदरि जॾहिं इहो कानून आयो पिए त उनखां पोइ हुन ते ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो त जमायत इस्लामी ऐं MQM हिन ते एतिराज़ वारिया ख़ासि तौर जमायत इस्लामी हाणे हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ो इहो त ॾिसो बिल असेंबलीअ जी प्राजक्ट आहे हुन ते एतिराज़ माण्हुनि जो हक़ हर कंहिंखे आहे इहो डेमोक्रेटिक राइट आहे हुनमें का ख़राबी कान्हे त तव्हां बिल ते तबसरो कयो बिल में तरमीमुनि जी ॻाल्हि कयो मूंखे हिन में ॿ मामला जेके आहिनि सवालिया निशान नज़र आया उहे ख़ासि तौर ते जमायत इस्लामी जे हवाले सां ॾिसो MQM जी पॉलिटिक्स जेके ॼाण खे पतो आहे हुननि जी पॉलिटिक्स ॾिसानी रही आहे हुननि सभिनी क़ौमियतुनि सां जेके उते कराची में रहनि थियूं हुननि सां मार दाड़ हुननि सां नफ़रत हुननि जी सियासत हली हुन ते पर जमायत इस्लामी वरी दावेदार रही आहे त असां मुल्की सतह जी पार्टी बि आहियूं बल्कि बैनुल अक़वामी बि आहियूं ऐं असां कंहिं बि तफ़र खे ऐं नस्ली मतभेद में यकीन नथा रखूं हुननि जी दावा आहे हू ॿुधाईंदा आहिनि असांखे त अलाह जी रस्सी खां मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं पाण में टोला टोला न थियो इन क़िस्म जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा जेके सुठियूं ॻाल्हियूं लॻनि थियूं पर हिन में जेको जमायत इस्लामी जो रवैयो उहो बिल्कुलु लिसानियत ते ॿधलु तव्हां हुनजा बैनर ॾिसो तव्हां हुनजे अॻवान जूं तकरीरूं ॾिसो बिल सॼी सिंध लाइ आयो जमायत इस्लामी हुनखे एतिराज़ आहे पोइ सॼी सिंध हुन ते एतिराज़ करे हा पंजनि ॿियनि शहरनि में जलसा जुलूस करे हा उनखे ॾेई ऐं शहरी जो नालो ॾेई दरअसल जमायत इस्लामी कोशिशि कई त जेको पॉलिटिकल ग्राउंड कराची जी सियासत में MQM ख़ाली कयो हो छो त MQM हाणे अॻिते जी तगारी न रही त भला जमायत इस्लामी हूअं नथी शहरनि खे वोट लाइ इम्प्रेस करे सघे त उहो साॻे ग्राउंड ते खेॾण जी हुननि कोशिशि कई ऐं उन्हनि में पंहिंजे पाण खे ॾिठो कयो ऐं नतीजो इहो निकितो त जमायत इस्लामी जे बारे में ख़ासि तौर ते जेका सिंधी ॻाल्हाईंदड़ आबादी आहे ऐं ॿियूं आबादी मां कंहिंजी ॻाल्हि थो कयां जेके थोरी बि पॉलिटिकली सेंसिबल ख़्यालु रखनि था न उहे भली कहिड़ी बि ज़ुबान ॻाल्हाईंदड़ हुजनि उन्हनि महसूसु कयो त जमायत इस्लामी पंहिंजे असुल जेको जंहिंजी प्रचार कंदी आहे जंहिं फ़िक्र जी उन खां हटी हिकिड़े लिसानी ग्रोह वांगुरु कराची में हुनजी क़यादत एक्ट ते कयो सो जेकर को बिल ते एतिराज़ हुजे मूंखे एतिरे अर्थे में तव्हां ॿुधायो तव्हां बिल ते घणो डिबेट ॿुधो आहे जमायत इस्लामी पारां या इवन MQM पारां बिल ते त ॻाल्हि 5% बि कोन थी ॻाल्हि छा पई थी मुशरफ वारो कानून बहाल कयो मुशरफ वारो कानून त हिकिड़े डिक्टेटर जो अंदरि कारो कानून हुयो पोइ जमायत इस्लामी ऐं हुन MQM मुतालबो कयो त लंडन ऐं न्यूयॉर्क जे मेयर जहिड़ा कानून जहिड़ा इख्तियार कराची जे मेयर खे न आहिनि त छा मूंखे ॿुधायो त लंडन ऐं न्यूयॉर्क में लिसानी बुनियादुनि ते मेयर सिलेक्ट थींदा आहिनि उते ड्रिल मशीनुनि सां हुननि जूं तंज़ीमूं माण्हुनि खे सोराख़ कंदियूं आहिनि उहे भत्ता वठंदियूं आहिनि चाइना कटिंग कराईंदियूं आहिनि या पंहिंजा ट्रेंड टेररिस्ट खे पघारदार करे अवामी पैसे मां नाणे मां उन्हनि खे पघारूं ॾींदियूं आहिनि जॾहिं हुकूमत में ईंदियूं आहिनि इहे सभु शयूं त उते कोन थींदियूं आहिनि उते कानून जी हुकुमरानी आहे जेकर कानून जी हुकुमरानी ठीकु हुजे त पोइ ऐं लिसानियत न हुजे तअसुब न हुजे त पोइ त को मसइलो कोन्हे तव्हां सभिनी खे बाख़्तियार करे छॾियो तखर जे मेयर खे बि एतिरा इख्तियार ॾियो हैदराबाद वारे खे ॾियो कराची वारे खे ॾियो पर उनखां पोइ पहिरियों हिकिड़ो सुवाल हुननि सभिनी खां आहे त छा अॼु ताईं हुननि सूबनि जे इख्तियारनि ते ईअं पहुची धरणो आयो इस्लामाबाद में साम्हूं त तव्हां अहिड़ी तरमीम में जेके सूबनि खे इख्तियार ॾिना उनजे मथां तव्हां गैर क़ानूनी गैर आईनी खाता ठाहे वेठा आहियो सूबनि जा वसीला खणो था उन्हनि खे हुनजो सही तौर ते रिटर्न नथा मिलनि सूबनि जे ॿेटनि ते डायरेक्ट कब्ज़नि जी ॻाल्हि करियो था हज़ार इशूज़ आहिनि जेके वफ़ाक़ सूबनि सां ओराज़राई करे थो पर उन ते जमायतूं तव्हांखे एतिराज़ कंदे नथियूं नज़र अचनि हींअर कराची में गैस कोन्हे घरनि में चुल्हा नथा ॿरनि माण्हू घरनि में मानी पचाइण जहिड़ा न आहिनि जेको TV चैनल ते अचनि था नसीर साहब ज़ाहिरा जेका असांखे सियासत नज़र आई उन मां ज़ाहिरा इन जो अंसर नज़र आयो बिल्कुलु अवां सही तजियो कयो पर जेका हिकु ॿी सूरत हाल असांखे कराची अंदरि ख़ासि तौर ते नज़र अचे थी हिकु त इन मां इहो तासुर ॾियण जी बि कोशिशि कई पई वञे जेके काल्ह ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि उन मां कुझु इम्कान बि इन तरह जो लॻे पियो त शायदि जेको हितां जो निज़ाम हूंदो हितां जा जेके पावर हूंदा मेयर खे मुख़्तलिफ़ हूंदा मुल्क जे ॿियनि हिसनि खां नंबर 1 नंबर 2 हिकु ॿियो जेको असां ॾिठो आहे हिन शहर जो माज़ी सिविलियन हुकूमतुनि वटि केतिरा इख्तियार हुजनि था कीअं जेके मुख़्तलिफ़ धुरियूं आहिनि उहे कुझु इख्तियार पाण वटि रखनि थियूं जॾहिं बरसातूं थियनि थियूं त उनखां पोइ नालनि जी सफ़ाई खां वठी गंद खणण खां वठी मुख़्तलिफ़ मामला बि ॿियनि हवाले कया था वञनि त बुनियादी तौर ते मां न पिया सम्झो त इंफ्रास्ट्रक्चर ई अहिड़ो ठाहियो वियो आहे जंहिंसां तज़ाद पैदा थियनि जंहिंसां विरासत थिए जंहिंजो फ़ाइदो इहे सभु धुरियूं वठनि थियूं न इंफ्रास्ट्रक्चर इहो त अलॻि डिबेट थी वेंदो न
बुनियादी तौर ते तव्हांखे इहो ॾिसणो पवंदो त हर सूबो बाइख्तियार आहे त पंहिंजे हालत ॿाहिरि जेका बि शिकिल मकानी इदारनि जी ठाहिणु चाहे उहा ठाहे। बुनियादी आइनी कुझु चवंदो आहे त इख्तियार सूबे जी हुकूमत वटि आहे, सूबे जी असेंबली वटि आहे। वफ़ाक़ी हुकूमत मूं अर्ज़ु कयो न त एतिरा कानून ठाहे थी उहा इहो ॿुधे थी त मुख़ालिफ़ सुरक्षा थी कये या सूबा छा था चवनि। हिननि बेटा ते अहिड़ो ऑर्डिनेंस कढाए, लाहौर के रावी वारे प्रोजेक्ट खे ऑर्डिनेंस कढाए, जंहिंजे सूबा हक़ में न हुया, घटि में घटि संत बेटनि वारे ते कान हुई हक़ में, पोइ बि हिननि ऑर्डिनेंस कढायो, उहो त कानून साज़ी कान हुई। सो जिते कानून साज़ी अचे थी उहा आइनी तौर सूबे जो इख्तियार आहे। हाणे सिंध में हिकिड़ी हुकूमत आहे, उनजो हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंसीज़ आहिनि, उन हिकिड़ो पूरो सूबो हलाए थी। उनखे सिंध में कॉम्प्लेक्सिटी आहे त मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू वॾे अंग में रहनि था। अचनि असुलो था ॻाल्हाईंदड़ हाणे वधि में वधि 7% रहिया आहिनि। जेके हुकूमतूं हलाइनि था उन्हनि खे ॿिया के फैक्टर ध्यान में रखणा हूंदा आहिनि। जेकर हिकु वॾे शहर खे तव्हां लिसानी गुरोहनि जे हवाले करे छॾियो मुकमल इंतिज़ामी तौर, जीअं मुशर्रफ जे दौर में हो, पोइ तव्हां मुशर्रफ जे दौर जी डेटा खणी ॾिसो त जेके ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आबादियूं उते घणो ख़र्च थियो डेवलपमेंट ते ऐं उन मख़सूस गुरोहनि जे अंदरि केतिरो ख़र्च पे थियो। उहे बि कराची जा इलाइक़ा आहिनि, उहे बि सिंध जा इलाइक़ा आहिनि, उहे बि डेवलप थियणु घुरिजनि। इख़्तिलाफ़ हिन ते कोन्हे त उहे डेवलप छो थिया। इख़्तिलाफ़ हिन ते आहे त जॾहिं तव्हां नस्ली ऐं लिसानी बुनियाद ते हिकिड़नि इलाइक़नि में डेवलपमेंट कंदो, ॿिए में न कंदो, त पोइ ज़ाहिर आहे त पोइ शहर जे अंदरि दुफेड़ थींदो। ऐं तव्हां ॾिसो त सॼो अरसो कराचीअ में रतो छाण पियल ऐं कीअं यरगमाल थियल हो शहर, जिते तव्हां जेकर डेमोग्राफी ॾिसो त 1998 जी आबादी जे मुताबिक़ जेके आदमगण पई उन मुताबिक़ उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी हुई 43%। हाणे त जेका 2017 वारी आहे उन 43% आहे। पर मुशर्रफ जे दौर में जेके 18 टाउन ठाहिया विया, त मां 14 टाउन एमटीएम जी माण्हुनि ते खटिया। उहो कीअं पे खटिया, उहो सॼी जादूगिरी हुई लकीरुनि जी, टाउन कीअं ठाहिया विया। त पोइ ईअं जीअं तव्हां शहर जी नुमाइंदगीअ जे नाले ते इन क़िस्म जी खेॾ थींदी त पोइ ज़ाहिर रदमल थींदो। आख़िरी ॻाल्हि मां इहा चवां त जेकर मकानी हक़नि ऐं इख़्तियारनि ते एॾी ॻाल्हि करणी आहे ऐं हुनजे वसीलनि ते तव्हां एतिरो ॻाल्हायो था त पोइ ॻाल्हि रुॻो कराची जी कान्हे, पोइ जुकल इदारा त डिस्ट्रिक्ट लेवल ते आहिनि। पोइ क्यामाड़ीअ खे हक़ ॾियो त उहा जेको कराची पोर्ट ट्रस्ट आहे, जेको बिज़नेस खे चवंदा टैक्स क्यामाड़ी ज़िलो खणे, उतां जी मुस्पति खणंदी। पोइ तव्हां मलीर ज़िले खे हक़ ॾियो त जेको पोर्ट कासिम आहे उनजी सॼी आमदनी उन वटि वञणु घुरिजे। फिशरीज़ जी आबादी आमदनी उन्हनि वटि ज़िलनि वटि वञणु घुरिजे। पोइ छा तव्हां इहो ॻाल्हाईंदो, तव्हां रुॻो कराची जी ॻाल्हि कंदो सॼी डिवीज़न जी कीअं करे सघंदो? पोइ त ज़िला यूनिट आहिनि इंतिज़ामी तौर सूबे जे अंदरि। पोइ इहा ॻाल्हि करणी आहे त पोइ तव्हांखे उन्हनि ज़िलनि खे पैसा ॾियणा पवंदा। पोइ इहा ॻाल्हि त उते त इम्कान आहे हिननि ज़िलनि में अक्सरियत में। तो ये वॾो डिबेट आहे इंसानी तसब जे बुनियाद ते करण जे बजाय। नसीर साहब आख़िर में थोरो इन ते पंहिंजी राय ॾिजो। छा जेका ज़ाहिरा नफ़रत फैलाइण जी कोशिशि कई पई वञे, जहिड़े क़िस्म जी सियासत असांखे नज़र अचे पई, त बुनियादी तौर ते छा न पिया सम्झो त इन्हनि सभिनी शयुनि जो जेको फ़ाइदो आहे उहे ग़ैर मक़ामी माण्हू सभ खां वधीक वठनि था। असां ॾिठो आहे वेझे माज़ी में जेको अवां ॿुधायो बि त जेके उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी आबादी घटिजे पई, जेके ग़ैर मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि ते को बि एतिराज़ नथो थिए ऐं उहे मुसलसल वधनि पिया, उन्हनि जी ताक़त वधंदी वञे पई। जेकर सेंसिबल सियासत करे न त उनखे पहिरीं ॻाल्हि इहा करणु घुरिजे त कराचीअ में ॿियनि सूबनि जा माण्हू जिते मिलियंस में आहिनि उन्हनि जो सहयोग कराइणु घुरिजे त उहे वोट जो हक़ कीअं रखंदा या उन्हनि जा राइट्स हूंदा या उन्हनि सूबनि जी हुकूमतूं एनएफसी में एक्स्ट्रा शेयर थी ॾियूं। उहो सॼो साल रिज़ॉल्व करण बजाए पंहिंजे मसइले ते चकर में ठाठा पिया। हिननि माण्हुनि कराचीअ खे मिनी पाकिस्तान जे नाले ते प्रोमोट कयो। नतीजे में ॿाहिरी दुनिया जा माण्हू जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि, पर उन्हनि मां छा आहे त वोट जी पॉलिटिक्स आहे, कुझु हिन जा वोटर आहिनि, नंढा नंढा बेनिफिट्स आहिनि, एडवांटेज आहिनि पॉलिटिकल, त हुननि शहर जे मजमूई इंट्रेस्ट ते त ॾिठो ई कोन्हे। सूबे जे मजमूई इंट्रेस्ट त परे जी ॻाल्हि आहे। हिन त कराची जे सही इंट्रेस्ट खे कोन ॾिठो आहे। कराची जी डेमोग्राफी कीअं चेंज थी आहे। कराचीअ में तव्हां ओपनली हर माण्हू खे अचनि रहण ऐं हुनजो जेको आइन जे हेठि इख्तियार मिलंदो उन ते को क्वेश्चन कॾहिं रेज़ न कयो आहे। त इहा त सॼी हिकिड़ी नैरो माइंडेड पॉलिटिक्स हुई जंहिंजो नतीजो आहे जो अॼु कराचीअ में हू पाण अकेला लॻा पिया आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी नसीर मेमण साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते जेका आइनी तौर ते इख़्तियार सूबाई हुकूमत वटि मौजूदु आहिनि,
उहे सूबाई हुकूमत इस्तेमालु करे सघे पई। जेके फोरम आहिनि उन्हनि जो इस्तेमालु नाहे कयो पियो हिन वक़्त ताईं, बल्कि अहिड़ी सूरत हाल में असांखे इहो बि नज़र आयो जेको बलदियाती कानून हो उन कानून ते ॻाल्हाइण खां वधीक लिसानी सियासत खे प्रोमोट करण जी कोशिशि कई वई। हिन अरसे दौरान असांखे वाज़े तौर ते नज़र आयो हिकु भेरो ॿीहर सूबे जे अवाम में विचोटियूं पैदा करण जी कोशिशि पिणु कई वई, जंहिंजो वाज़े तौर ते फ़ाइदो ॿाहिरियूं धुरियूं वठनि थियूं। यकीनी तौर ते इन मां इहो मामिलो सम्झणु घुरिजे त जेके सूबाई हुकूमत हुजे या MQ में जमायत इस्लामी हुजे उहे सभु हिकु पेज ते ई आहिनि, उन्हनि जो रिमोट कंट्रोल किथे ॿिए हंधि आहे ऐं जेका कोशिशि थी हिकु भेरो ॿीहर अमुन ख़राबु करण जी, अवाम में नफ़रतूं फैलाइण जी, उहा हिन वक़्तु नाकाम थींदे वाज़े तौर ते नज़र अची रही। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं, हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। हिन समय पाण ज़िक्र कंदासीं अॼु स्टेट बैंक ख़ुदमुख़्तारी बाबति बिल हुकूमत सेनेट मां बि मंज़ूर कराइण में कामयाब थी आहे। अपोज़िशन जूं सभु दावाऊं ई रहिजी वियूं आहिनि। अपोज़िशन जेके वाज़े तौर ते अक्सरियत सेनेट में हासिल आहे उनखे अॼु हिकु ॿी हुकूमत जे ख़िलाफ़ नाकामी नसीब थी आहे। जेके नंबर आहिनि उहे अवां जे साम्हूं रखंदासीं। सेनेट में हुकूमत जा सेनेटर उन्हनि जो तादाद 42 आहे, जंहिंमां अॼु 4 गैर हाज़ुर हुआ, यानी कि हुकूमत जा सेनेटर अॼु 38 मौजूदु हुआ सेनेट में। उन सां गॾो गॾु अपोज़िशन वटि 57 जो तादाद मौजूदु आहे सेनेट में, जिन मां 6 दिलावर ग्रुप जा आहिनि। अगरि उन्हनि 6 दिलावर ग्रुप जे मेंबरनि खे बि कढियो वञे जेके गिलानी साहब खे अपोज़िशन लीडर बणाइण में उन्हनि किरदारु अदा कयो, त उन बावजूदि बि अपोज़िशन वटि 51 मेंबर मौजूदु आहिनि सेनेट में, जिते हुकूमत जा 38 मेंबर अॼु मौजूदु हुआ। उन सां गॾो गॾु जेका अॼु जी सूरत हाल साम्हूं आई आहे उन में यूसुफ़ गिलानी जेको अपोज़िशन लीडर आहे सेनेट में उहो बि गैर हाज़ुर रहियो। उन बाद ज़ाहिर जेका पोज़ीशन बीठी उहा जंहिं वक़्तु ॻणप कराई वई त 43 मेंबर हुकूमत जा हुआ, 43 मेंबर अपोज़िशन जा हुआ, यानी कि 38 मां हुकूमत जा 5 मेंबर वधी विया। उन मां इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त उन दिलावर ग्रुप जा जेके मेंबर हुआ उन्हनि हुकूमत खे वोट ॾिनो आहे, पर सिधा सवा अपोज़िशन जा 8 मेंबर अॼु गैर हाज़ुर हुआ। जंहिंखां पोइ जॾहिं 43 वोटिंग बीठी त उनखां पोइ स्पीकर पंहिंजो फ़ैसिलो हुकूमत जे हक़ में ॾिनो ऐं 44 मेंबर थियण खां पोइ अॼु सेनेट ख़ुदमुख़्तारी बिल पास कराइण में हुकूमत कामयाब थी आहे। जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, जेका तनक़ीद अपोज़िशन हुकूमत ते करे पई, जेका सेनेट जी ख़ुदमुख़्तारी जे हवाले सां तनक़ीद थिए पई अॼु इवन सेनेट में, उनखां अॻु मुसलसल उन में वाज़े तौर ते अपोज़िशन जॾहिं कम जो वक़्तु अचे थो या उनखे हुकूमत खे नाकाम करण जो वक़्तु अचे थो त उते मुख़्तलिफ़ नज़र अचे थी, पर जॾहिं सियासी पॉइंट स्कोरिंग जो मामिलो अचे थो त उते असांखे अपोज़िशन मुख़्तलिफ़ नज़र अचे थी। पाण इन मामले ते प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी इत्तेजा निगार सलमान आबिद साहब। इस्लामाबाद में असां सां गॾु फोन लाइन ते ही मौजूद हैं सीनियर सहाफ़ी इत्तेजा निगार सिद्दीक साजिद साहब। सिद्दीक साहब, मैं आपसे शुरुआत करूंगा। ज़ाहिर है आज आप मौजूद थे, जो सूरत हाल वहाँ पर थी, कि बताइएगा कि ऐसा क्या हुआ, क्या आज भी कोई दबाव था अपोजिशन के ऊपर या खुद ही ये लोग चाह रहे थे कि ये मामला इस तरह से ही हो जैसे हम देख रहे हैं अब? जी बिल्कुल, ये खुद ही चाह रहे थे। सब कुछ मिली भगत से सब ड्रामाबाजी हमने देखी है। ये अपोजिशन जो है, ये इनका जो हमेशा से जब भी ऐसा मौका आता है जिसमें ये कुछ ना कुछ कर सकते हैं, ये खुद ही अपनी एक्सपीरियंस को अकलियत में तब्दील करते हैं। ऐसा ही मंजर आज हमने देखा। बल्कि ये अजीबोगरीब सिचुएशन उस वक्त पैदा हुई जब पहली मरतबा तहरीक इस बिल को मंजूर करने के लिए पेश की गई, तो उस वक्त अपोजिशन के वोट ज्यादा थे, 44 हो गए थे और 43 गवर्नमेंट के थे। तो अगर चेयरमैन भी अपना वोट डालता तो भी बराबर होने थे। लेकिन जब वो बिल जो है वो बाज़ाब्ता मंजूरी के लिए पेश हुआ तो ANP के एक रुकन जो ऐवान में मौजूद थे वो चले गए। वो फिर जब हतमी फाइनल वोटिंग हुई, दूसरी मरतबा बिल मंजूरी के लिए पेश हुआ, तो उसके बाद वो ऐवान में मौजूद ही नहीं थे। और इसमें सबसे ज्यादा जो जिम्मेदार हैं वो तो मैं कहूँगा अपोजिशन लीडर यूसुफ रजा गिलानी। ये अगर ये 8 जमातें हैं सेनेट में अपोजिशन की, और वो सबने इनको कहा था कि पहले भी इनके खिलाफ थे नून लीग और JUI, फिर लेकिन बाद में कहा ठीक है जी हम यूसुफ रजा गिलानी को अपोजिशन लीडर मानते हैं। लेकिन वो इस्लामाबाद में थे ही नहीं। और जब पता था, सबको पता था कि आज ये बिल पेश होना है, लाहौर में भी हैं, अब मुल्तान में है, कितना टाइम लगता है पहुंचने में, हजर थे, लेकिन बहाना बनाया गया
और ये पूरी तरह, और मेरी जो इतला था उसके मुताबिक इतने सारे में रोल जो अब पहले तो ये कहते थे कि ये जी हुकूमती मेंबरान पे दबाव है, उनको फोन आता है, तो क्या अब अपोजिशन के लोगों को फोन किया गया? कोई फोन नहीं किया गया। ये मैंने सब बल्कि ये ज़ाहिर बिल्कुल बिल्कुल आप दुरुस्त कह रहे हैं। सलमान साहब आप इस पर बताइएगा, ज़ाहिर आप जो सिद्दीक साहब इस वक्त बात बता रहे हैं कि उनके जो मेंबर्स मौजूद थे, अगर वही मौजूद रहते जब ये तहरीक आई ऐवान में जब मंजूरी हुई, तो उस वक्त एक मेंबर एएनपी का वो वहाँ से गायब हुआ, अपोजिशन लीडर खुद मौजूद नहीं थे ऐवान के अंदर। क्या आप समझते हैं वाकई जो सियासत चल रही है, या फिर जो बताया जाता है कि फ़ोन आते हैं, चीज़ें मैनेज होती हैं, मरियम नवाज साहिबा भी हमें ये बताती हैं, या फिर अगर पीपल्स पार्टी हमें बार बार ये बताती है कि मुल्क में महंगाई हो गई और आईएमएफ के हवाले स्टेट बैंक कर दिया, तो ऐवान में तो कोई आवाम के लिए कोई नहीं उठता, कोई आवाज़ नहीं उठती, फिर हम देखते हैं कि इस तरह के नतायज सामने आते हैं। देखिए, मैं बार बार आपके प्रोग्रामों में कहता रहता हूं कि पीपल्स पार्टी इस वक्त एस्टेब्लिशमेंट की एक सहूलतकार का रोल प्ले कर रही है और उसके बेशतर मामला एस्टेब्लिशमेंट से तयशुदा है। इसलिए पीपल्स पार्टी से जो लोग ये तवक्को रखते हैं कि वो कोई हुकूमत के खिलाफ या एस्टेब्लिशमेंट के खिलाफ खड़ा होना चाहती है, तो इस गलतफहमी से हमें बाहर निकलना चाहिए। इसी तरीके से मुस्लिम लीग नून के अंदर भी एक बहुत बड़ा धड़ा है जो शहबाज शरीफ साहब की सरबराही में काम करता है, वो भी एस्टेब्लिशमेंट के सहूलतकार का रोल प्ले करता है। अब ये इल्जाम लगाना कि जी एस्टेब्लिशमेंट दबाव डालती है, फलां डालती है, ये खुद ही एस्टेब्लिशमेंट के अलाकार है। और ये कोई पहली नाकामी तो नहीं जो आज सेनेट में हुई है। जब भी कौमी असम्बली में और सेनेट में जहां जहां पार्लिमानी सियासत के अंदर बरतरी साबित करनी थी, वहां अपोजिशन हुकूमत के लोगों को तोड़ने की बजाय अपने ही लोगों को, जिसे कहते हैं ना कि उनके हाथों रुसवा होती है। तो ये मेरा ख्याल है कि, और ये मैं बार बार कहता रहा हूं आपके प्रोग्रामों में, कि पीडीएम और पीपल्स पार्टी बतौर अपोजिशन एक मुर्दा घोड़ा है। ना इमरान खान को इनसे कोई खतरा है और ना ये कोई बड़ा खतरा पैदा कर सके हैं। इसलिए इनसे तो आज बड़ा अच्छा ट्वीट किया है मुबशर जैदी साहब ने कि इस पूरी पीडीएम को भी और पीपल्स पार्टी को भी कोई होम्योपैथिक स्टोर खोल लेना चाहिए और ये तहरीक शहरी चलाना, ये लॉन्ग मार्च करना, ये तरीके अदम-ए-एतमाद की बातें करना। आपने देखा था ना बिलावल साहब की तकरीर को और शहबाज शरीफ साहब की तकरीर को कि अगर ये बिल पास असेंबली में आया तो हम ईंट से ईंट बजा देंगे। अब इनकी अपनी ईंट बज गई है और इन्होंने तो जो कहा था अमली तौर पे, जब आज उस बिल ने पास होना था, कौमी असेंबली में भी यही हुआ और सेनेट में भी यही हुआ कि ये लोग खुद ही बीच में से, जिसे कहते हैं ना, अपनी कमजोरी दिखा गए, मफामत दिखा गए, समझौता दिखा गए। तो मैं इस पर क्या कहा जा सकता है? तो मेरा ख्याल है कि हुकूमत को जो बरतरी मिली है वो जाहिर करती है कि अपोजिशन तकसीम भी है और अपोजिशन कहीं ना कहीं अपनी अरेंजमेंट सेटलमेंट करके बैठी हुई है, जो कि हुकूमत के लिए बड़ा कोई खतरा ना पहले थे और ना अब है। सिद्दीक साहब आप इस पर थोड़ा सा ये भी बताइएगा, अगर ग्राउंड की सूरत हाल को देखा जाए, अगर ये बिल पास नहीं होता और ज़ाहिर आईएमएफ के साथ मुज़ाकरात का जो सिलसिला है वो भी शुरू होना है, तो जो छठी किस्त थी जो पाकिस्तान को मिलनी है वो डिले हो सकती थी। और इस बिल का जो पस मंज़र मुख्तलिफ मुआशी जो माहिरीन हैं वो ये भी बता रहे हैं कि सिंगल अकाउंट की जो बात हुई थी ख़ास तौर पर 3 बैंकों में, उसके बाद उस पर अमल दरामद नहीं हुआ तो ये बिल लाना था। फिर ज़ाहिर है उसके पीछे जो मुहर्रिकात थे वो ज़ाहिरी तौर पर ये बताते हैं कि अपोजिशन हो या हुकूमत हो, इस बिल ने तो पास होना था। क्या वो भी वजह बनी है आज की इस पूरी सूरत हाल की? देखिए, पहले मैं अपनी जो बात पहले कर रहा था वो मैं जरा मुकम्मल कर लूँ। आप ये देखें कि जो अगर आप पार्टी पोजीशन देखें, मैं सिर्फ आप व्यूवर्स को और नाज़रीन को बताने के लिए बात बता रहा हूँ कि देखिए, बस 42 इनके सेनेटर्स थे हुकूमत के, जो इनका स्ट्रेंथ है पार्टी पोजीशन देखी जाए, उसमें भी 4 जो थे वो गैर हाजिर थे हुकूमती साइड से। अपोजिशन के 57 थे, उनमें से 6 आप निकाल लें बिलावल खान ग्रुप के, फिर भी 51 बचते हैं। इनके 8 गैर हाजिर थे, 8 अपोजिशन के लोग गैर हाजिर थे। और अगर ये उसमें भी देख लें कि उन्होंने जो 4 लोगों का, अगर उनके 4 गवर्नमेंट के गैर हाजिर थे तो 38 बनते हैं। तो दिलावर खान ग्रुप दिलावर खान ग्रुप जब उसको यूज किया गया तो उसी दिलावर खान ग्रुप के लिए यूसुफ रजा गिलानी को अपोजिशन लीडर बनाया गया और उसी दिलावर खान ग्रुप ने आज हुकूमत का साथ दिया उन वोट्स को पूरा करने के लिए।
एक तो ये इसका आप ये अंदाजा लगा सकते हैं, क्योंकि अब तो किसी ने तो फोन किया, मैंने पहले भी बात कर दी थी कि मुख मका ये सारा कुछ देखिए। जो अब आपका दूसरा सवाल है उसका मुख्तसर जवाब ये है कि अगर ये ड्रामा करना था, अगर ये 2 नंबरी करनी थी, तो फिर ये सीधी तरह कह देते भाई अब ये अपोजिशन वाले कि जनाब ये आप बिल पास करना बहुत जरूरी है, अगर नहीं मिला तो हमें पैसे नहीं मिलेंगे, हुकूमत ने हमसे बात की है और ये IMF का बहुत जरूरी है, तो लिहाजा हम इसकी बिल्कुल मुखालफत नहीं करेंगे। इन्होंने कहा था कि नारे मारते थे बिलावल भुट्टो जरदारी समेत, नून लीग वाले भी और पीपल्स पार्टी वाले भी, और ये PDM के इजलास में ये भी तो सरबराही इजलास जो गुज़श्ता दिन हुआ उसमें ये तय हो गया था उस सरबराही इजलास में कि जनाब इसकी हम सेनेट से मंजूरी हर हाल में रोकेंगे, वहां पे हमारी अक्सरियत है। उस अक्सरियत को इन लोगों ने खुद अक्सरियत में तब्दील किया। अब ये मैं एक छोटी सी मिसाल देता हूँ। एक तस्वीर चल रही है, हुकूमती सेनेटर्स हैं डॉक्टर जरका, वो कोरोना में मुब्तला है, उसको सिलेंडर समेत लाया गया, ऑक्सीजन सिलेंडर समेत, व्हील चेयर पे आई वोट डालने के लिए, और मुशाहिद हुसैन सैयद साहब वो कहा गया कि कोरोना में मुब्तला है, इस वजह से नहीं आ सके। आप यकीन मानिए कल PHC की मीटिंग थी, उसमें बैठे हुए थे, उसमें आ सकते हैं, और जब वोटिंग हो रही है उसमें नहीं आ सकते। उस वक्त जो है वो ये सारे बहाने थे, और इन्होंने सारे का सारा तयशुदा प्लानिंग के तहत, मनसूबाबंदी के तहत अब पीपल्स पार्टी नून लीग को इल्जाम दे रही है और नून लीग पीपल्स पार्टी को इल्जाम दे रही है। ये तो कहना चाहिए था इन लोगों को कि IMF की ये मजबूरी है और हमने ये सारा कुछ करना है, तो फिर ये आवाम को, मुझे और आपको, मीडिया को बेवकूफ ना बनाते, लेकिन ये बनाने में कामयाब। अभी तो लोगों का, इन लोगों का असल चेहरा भी सामने आ गया ना, कि इतनी अपने के दावे करते थे बड़े कौमी असम्बली में जी हमारे 10 लोग चाहिए, मदद इतमाद ला रहे हैं। भाई जहाँ पे आपकी अक्सरियत, वहां पे आपने अकलियत शो कर दी, तो कौमी असम्बली में आप कौन सी मदद इतमाद आप लेकर आएंगे? ज़ाहिर सलमान साहब आप इस पर बताइएगा। ज़ाहिर एक तो बहस ये भी चल रही थी कि कौमी असेंबली में अदम एतमाद लाई जाए, फिर हमने एक वो सूरत हाल भी देखी है कि गिलानी साहब को किस तरह से कामयाबी मिली कौमी असेंबली से, वो सूरत हाल भी हमने देखी है। फिर हम यहाँ पर देखते हैं तो अक्सरियत होने के बावजूद भी अक़लियत में तब्दील हो जाते हैं। हालांकि जो इस दफ़ा की सूरत हाल है वो उस तरह का प्रेशर भी नहीं था जो बिजंजो साहब के दौर में हमने देखा, उस वक्त जो सूरत हाल हमने देखी थी। तो क्या अब ये नहीं समझना चाहिए कि अगर एक तरफ हमें हुकूमत की परफॉर्मेंस पर नाकामी नजर आती है, तो दूसरी जानिब हम ये भी देखते हैं कि ताकतवर अपोजिशन भी अपना कोई किरदार अदा नहीं कर सकी इन 3.5 सालों में। देखिए, अपोजिशन को तो अब जो है ना नान छोले बेचने चाहिए किसी चौक में खड़े होके। इनके पास कुछ भी नहीं है बेचने के लिए, ना ये कोई मुनज्जम किस्म की तहरीक चला सके, ना ये अपने आप को यकजा कर सके, तकसीम हो गए, और ना इनके पास कोई मुतबादिल प्लान है हुकूमत के मुकाबले में। अगर हुकूमत नाकाम हुई है तो इनके पास भी कोई अच्छी लीडर संगी नहीं है जो ये दे सके लोगों को कि अगर हम इक़्तिदार में आ गए तो हम हालात बदल देंगे। तो मेरा ख्याल है कि मैं तो उन लोगों में से हूँ जो बार बार अपोजिशन को एक्सपोज करता रहा हूँ, और जो लोग इस अपोजिशन से बहुत ज्यादा एक्सपेक्टेशन लगाते थे, तो मैं कहता था कि ये लोग बीच चौराहे में जो है मायूस होंगे, क्योंकि इस अपोजिशन से कुछ नहीं निकलना। और मैंने पहले भी कहा था आपको कि पाकिस्तान पीपल्स पार्टी एस्टैब्लिशमेंट के साथ मिली हुई है, उसी के साथ खेल रही है, उन्हीं के मफादात के साथ उसके मफादात जुड़े हुए हैं, इसलिए कोई बड़ी तवक्को ना रखें। यही वजह है कि 27 फरवरी का लॉन्ग मार्च जो है, जो कि बुनियादी तौर पे कहा तो ये जा रहा है कि हम हुकूमत के खिलाफ हैं, लेकिन असूली तौर पे पीपल्स पार्टी का लॉन्ग मार्च PDM के खिलाफ है और PDM का लॉन्ग मार्च पीपल्स पार्टी के खिलाफ है। बीच में हुकूमत तो ऐसी शटल कॉक बनी हुई है। तो मुझे लगता है कि जहां हुकूमत ने मायूस किया है बहुत से मामलात पे, वहां खुद अपोजिशन ने भी लोगों को मायूस किया है, और अपोजिशन के पास कोई ऐसी हिकमत अमली हमें देखने को नहीं मिली जिससे हमें लगे कि हुकूमत वाकई दबाव में आने वाली है। और ये अब तहरीके अदम-ए-एतमाद वगैरह जो है, ये सब सियासी ड्रामे हैं। ना ये तहरीके अदम-ए-एतमाद पेश कर सकते हैं, ना ये करेंगे, और ना इनके पास वो अक्सरियत है। और ये जो कहा जाता था कि जी इस्टेब्लिशमेंट ने हुकूमत की हमायत छोड़ दी है और इस्टेब्लिशमेंट इमरान खान को निकालना चाहती है, वो भी तसलसल के साथ बार बार ये समझ आ रही है कि भी तक सिविल मिलिट्री रिलेशनशिप जो है वो एक है। हुकूमत और इस्टेब्लिशमेंट में इख्तलाफ तो हो सकता है, और बहुत से अमूर पर उनके जो हिकमत अमली है उसमें भी फर्क हो सकता है, लेकिन अभी तक तो हमें ये लग रहा है कि हुकूमत और एस्टेब्लिशमेंट वो एक पेज पे है। और ये जो अपोजिशन के नैरेटिव था वो बहुत बुरे तरीके से वो हमें वाज़ेह तौर पर नजर आ रहा है। सिद्दीक साहब आप इस पर अपनी राय दीजिएगा, क्योंकि हम देख रहे थे जो सूरत हाल जिस जानिब बढ़ रही थी खान साहब की
जो उन्होंने बात की थी, या फिर उसके अलावा जिस तरह से उनके अपने ही लोग निकल रहे थे, और फिर हमने एहतसाब के हवाले से जो चीज़ें देखी उससे ये इम्कान नज़र आ रहा था कि शायद अब वो एक पेज नहीं है। शेख रशीद साहब ने भी यही बात की कि इख्तलाफ हो सकता है पर हुकूमत और इस्टेब्लिशमेंट एक ही पेज पर है। और आज की का सूरत हाल के बाद क्या ये समझा जाए कि अब तक मामलात ख़राब नहीं हुए PTI के हवाले से? देखिए, ये जो आप बात कर रहे हैं ये इस बिल के हवाले से, तो इतना एस्टेब्लिशमेंट ने तो इनके ऊपर, अपोजिशन के ऊपर कोई बात इस किस्म की नहीं कि आप जो है इसमें, तो मैंने बोला ना कि इसमें ज्यादा रोल प्ले किया चेयरमैन सेनेट ने और भी लोगों ने, ठीक है। ये जो, और ये खुद ही उनको राह दे रहे हैं ना सहूलत का, तो खुद बने हुए हैं। पीपल्स पार्टी के आपको नहीं मालूम कि अंदरूनी खाना किन से राब्तों में, पीपल्स पार्टी नून लीग वाले नहीं है। अब ये सारे जो अपने आप को जो मर्जी कर ले, ये सिर्फ मुझे और आपको दिखाने के लिए सारा है। बाकी जो उनके मामलात है उसमें आप ये देखें कि हुकूमत और जो एस्टैब्लिशमेंट की आप बात कर रहे हैं, देखिए एक मौक़िफ़ होता है, वो अपने मौक़िफ़ का इजहार करते हैं। एस्टैब्लिशमेंट भी करती है, किसी न किसी तरीके से कर देती है, और हुकूमत भी जो है वो कर देते हैं, ठीक है। एक पेज पे होना या ना होना, ये मुख्तलिफ इशूज जो है ये इशू टू इशू बेस्ड पर बात होती है। लेकिन जहाँ पे कौमी मफाद का मामला होता है, आप अफवाज पाकिस्तान के तर्जुमान का एक जो बयान है वो आप देखें, जिसमें उन्होंने कहा था कि अफवाज पाकिस्तान हुकूमत के मताहत होती है, हुकूमत के मताहत इदारा जो हुकूमत के अहकाम होते हैं उस पर अमल दरामद होता है। अब जितनी भी मीटिंग होती है, आर्मी चीफ को बुलाया जाता है, आर्मी चीफ और DGSI उसमें आते हैं, वो इसको कभी भी उन्होंने इनकार नहीं किया। तो इसका ये मतलब समझ लें कि जनाब ये इस्टेब्लिशमेंट और हुकूमत के दरमियान जो है वो बहुत बड़ी खली जायल होगी, ऐसा होता नहीं है। ये देखिए, इख्तिलाफ राय होता है, लेकिन ये नहीं कि ये पॉलिसी इशूज के ऊपर। अब ये चीन का दौरा है, मेरी इत्तलात के मुताबिक वज़ीर आज़म ने जो फरवरी में जा रहे हैं, रूसी सदर भी होंगे, चीनी सदर भी होंगे, और इम्कान भी इज़हार किया जा रहा है कि इसमें आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा भी वज़ीर आज़म के साथ जो है वो जाएंगे। तो बहुत ज़्यादा हमारे स्ट्रेटेजिक इशूज है, फिर CPAC के मामला है। तो ये जो कहा जा रहा है कि अपोजिशन के साथ अब हो गया है एस्टेब्लिशमेंट का, और हुकूमत के साथ फिर जो सर से हाथ जो है वो उठा लिया है, ये ऐसी बात वो ना कभी खुल खड़ा कर करते हैं। मुख्तलिफ उनके जो तरीकाकार होते हैं, उस तरीकाकार के जरिए बात पहुंचाई जाती है। ये आपके प्रोग्रामों में बार बार कहता रहा हूँ कि ये उनका ये बराह रास्त वो कभी भी सामने नहीं आते, लेकिन जो उनका एक नुक्ता नजर होता है वो मुख्तलिफ तरीके से ज़ाहिर वो इख्तिलाफ राय की सूरत में चीज़ें सामने आती हैं। बहुत शुक्रिया आपका सिद्दीक साजिद साहब, सलमान आबिद साहब, आपका भी बहुत शुक्रिया प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते इन वक्त जेका सूरत हाल नज़र अचे पई, वाज़े तौर ते हुकूमत खे जेका कामयाबी थी आहे उहा अपोजिशन जी नाकामी आहे, ऐं उन नाकामी पुठियां जेके सबब हुआ उहे भी वाज़े तौर ते अपोजिशन के साम्हूं आणणु घुरिजनि। पर इन सां इन शइ जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त कीअं असेंबलियुनि में वेठल जिन पार्टियुनि जी अक्सरियत आहे उहे बि अक़लियत में तब्दील थी वञनि था, ऐं पोइ कामयाबी थिए थी। इन प्रोग्राम जो पंहिंजे ॿुधाइण ते पोइ पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। तलवाई।